ओम शांति है सब बाबा की आपका करूँ महात्मा प्रकृति जगत के निरीक्षण निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी गाल जो बाबा की बताया शुरू आत्मा कांति बाबा की सब मन की गाल बताया थी। ओम शांति है जो मुख्य दृश्य बाबा के तन द्वारा सुनता मीठे मीठे बार बाबा सुनता कि हाने असांजे जीवन में सदा उत्साह में रहना। जे कोई उत्सव हूंदो आहे कोई त्योहार हूंदो आहे त सभु माण्हू उत्साह में थी वेंदा आहिनि ओॾे ॾींहुं। हाणे त्योहार शुरू थी विया, सभु माण्हू आए दिन कोई न कोई त्योहार मल्हाईंदा त पंहिंजो दुख दर्द जेकी बि ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उहे भुलिजी वेंदा आहिनि, उमंग उत्साह में अची वेंदा आहिनि। त उत्सव असांखे उमंग उत्साह लाईंदो। त बाबा चए तो रोज ही उत्सव मनाए, रोज ही त्योहार मनाए, रोज ही खुशी जो ॾींहुं मनाए। कोई माण्हू ॾिसो वैसे सॼो ॾींहुं कीअं बि हुजे, सॼे ॾींहं में कीअं बि हुजे, लेकिन अगरि मूंखे चओ अॼु शिवरात्रि आहे, होली आहे, दिवाली आहे, जन्माष्टमी आहे, हाणे सावन जा महीना था हलनि, तो तीजड़ी नवमी अलाए छा छा त्योहार ईंदा आहिनि, नवरात्रा हाणे सभु ईंदा। त माण्हू ॾिसो उमंग उत्साह में अची वेंदो न, थोरी त हुनजो माहौल चेंज थी वेंदो न। छो थींदो भई माण्हू न मञण वारो बि उत्सव जे ॾींहुं त्योहार जे ॾींहुं थोरो कुझु न कुझु पंहिंजो मूड चेंज थी वेंदो आहे। छो छोकी सोचदो आहे न, अरे अॼु ये ॾींहुं अॼु ईअं करिणो आहे, ईअं करिणो आहे, भले सम्झ में न अचे छो कबो आहे। त सभु माण्हू अॼु जे ॾींहुं ईअं कंदा आहिनि, अॼु जे ॾींहुं हिनजी पूजा कंदा, अॼु जे ॾींहुं ईअं खाईंदा, अॼु जे थधो खाईंदा, अॼु जे चांद जी पूजा कंदा, फलाणो फलाणो। त बाबा चवंदा रोज तव्हां उत्सव मल्हायो। वैसे बि चईंदा आहिनि न सूमर शिव जो, मंगल हनुमान, बुधर गणेश, ये जेका रोज रोज जीअं मल्हाईंदा आहिनि न, तव्हां वैसे बि माण्हू मल्हाईंदा। तीअं बाबा चए तो रोज सोचो अॼु कोई न कोई उत्सव, कोई न कोई ॻाल्हि सोचो। या भई सोचदा आहिनि माण्हू संडे ॾींहुं असां ईअं मल्हाईंदासीं, त रोज इहे ठाहींदासीं, त रोज इहे सोचो न भई अॼु सूमर, अॼु मां इहे ठाहींदमि, अॼु मां ईअं कंदमि। भले सभु उन ॾींहुं कुझु न कनि, लेकिन तव्हां पंहिंजो फिक्स करे रखो। इन सां छा जीवन में उमंग उत्साह ईंदो। भई ॻाल्हि हिकु सेकेंड जी हूंदी आहे, अगरि तव्हां ॾिसो कोई बि ॻाल्हि हूंदी घणे सेकेंड जी हूंदी, हिकु सेकेंड जी हूंदी आहे। परमात्मा चईंदो आहे ॻाल्हि त नंढे थोरे समय जे लाइ ईंदी, लेकिन असां हुनखे सोचे सोचे साल बीती वेंदा आहिनि। माण्हुनि जा त साल बीती विया आहिनि। तव्हां बि सोचो तव्हांजे मन में कोई ॻाल्हि अथव, साल पहिरियों वारी कोई ॻाल्हि तुंहिंजे मन में अञा बि आहे, त सालनि पुराणी ख़ुशी जी ॻाल्हि अगरि सोचो त ॻाल्हि अलॻि आहे, लेकिन पुराणी दुख जी ॻाल्हि सोचे करे छा फ़ाइदो। त बाबा अॼु चए थो वैसे त परमात्मा चईंदो आहे हर सेकेंड बीती तो बीती करो, त बि न कम से कम हिकु ॾींहुं अॼु जो थियो छॾे छॾियो। हाणे कल्ह असांखे छा करिणो आहे, पोइ ख़ुशी ख़ुशी सां भई कल्ह मूंखे ॿारनि खे ख़ुशी ख़ुशी सां मूंखे सुबुह जो हुननि खे उथारिणो आहे, तयार करे मोकिलिणो आहे, पोइ मूंखे ईअं ईअं करिणो आहे, ख़ुशी ख़ुशी अंदरि उमंग उत्साह हुजणो खपे। त भले तव्हां रोज हिकु ई कमु करो, लेकिन रोज उमंग उत्साह हुजणो खपे। तो सोचो अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे, अॼु त्योहार जो ॾींहुं, अॼु ॾाढो सुठो ॾींहुं आहे।
भई अॼु मां इहे ठातो, यही त असांजो जीवन, यही त माण्हू अलाए पंहिंजे पाण खे हाणे सोचनि था कि छा ईअं थोरी सभु करे ॾिठो, न जीवन इहो ई आहे। माण्हू सम्झे त बसि असां त वॾा थी वियासीं, ॿार थोरो बि वॾो थींदो 9-10 पहुच त भई असां वॾा थी वियासीं, हाणे असां कीअं खेॾूं। अॼु ॾिसो ॿुढा माण्हू बि पढ़नि था, ॿुढा माण्हू बि कमु था करनि, त रोज़ जेको असांजो नियम आहे न, हिन असां नंढा आहियूं वॾा थी वियासीं या ॿुढा थी वियासीं, असांजो जेको नियम आहे असांखे उहो करिणो ई आहे। असांखे रोज कोई न कोई ख़ुशी जी ॻाल्हि सोचे करे कुझु न कुझु नवीनता ॾेखारणी आहे, कुझु न कुझु नयो करिणो ई आहे बाबा। इन सां छा थींदो, असांजे जीवन में उमंग उत्साह रहंदो। उमंग उत्साह रहण सां जेकी बि ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, आए दिन कोई न कोई दुख परेशानी हूंदो आहे, उहो वॾे खां नंढी थी करे ख़तम बि थी वेंदी। त ॾिसो सदा जीवन में उमंग उत्साह में रहण, असांजो श्वास, शरीर खे भई शरीर आहे ज़िंदो आहे, हुनजे लाइ न श्वास जेसि ताईं असांजे जीवन में उमंग उत्साह न आहे, ख़ुशी न आहे, ये श्वास आहे असांजे जीवन जो। जंहिं ॾींहुं असांजे जीवन में उमंग उत्साह ख़तम थी वेंदो न, उन ॾींहुं असांखे जीवन में कुझु बि सुठो न लॻंदो। त असांखे अॼु बाबा छा थो चए कि रोज़ राति सोचे करे सुम्हो, अॼु कल्ह असां छा सुठो करण वारा आहियूं। रोज़ सुबुह जो उथंदे ई परमात्मा खे यादि करे उमंग उत्साह सां अॼु असां इहे कंदासीं। भले हुन कम में विघ्न ईंदा, परेशानी ईंदी, पर ॾिसो त्योहार में बि ॻाल्हियूं त थींदियूं आहिनि, लेकिन छा सोचंदा आहिनि, अरे अॼु छॾो, अॼु त त्योहार जो ॾींहुं, त रोज़ त्योहार आहे, रोज़ ख़ुशी जो ॾींहुं आहे, रोज़ उमंग उत्साह में करो। बोले छॾो त कल्ह जी ॻाल्हि थी वई न, बासी ॻाल्हि, बासी रोटी, कल्ह जी रोटी खाईंदव अॼु। त आत्मा जो जेको मन आहे न, उनखे बि रोटी खपे, हुनखे वीचारनि जी रोटी खपे। त साल पुराण वारा वीचार हुनखे ॾींदा त रोज़ जेतिरी पुराणी अगरि चीज असां बासी खाईंदासीं त ओतिरो शरीर खे नुक़सान थींदो न। त उअं ई अगरि जेके बासी पुराणी ॻाल्हियूं असां सोचंदासीं, हूअं ई असांजी आत्मा जी शक्ति ख़तम थी वेंदी, हूअं ई असांजो उमंग उत्साह ख़तम थी वेंदो, ऐं असांजे जीवन जीअण जी इच्छा ख़तम थी वेंदी। अॼु ॾिसो कोई माण्हू ख़ुशि आहे त चईंदो मां मरां, चईंदो छो भॻवान ये दुनिया ठाती, अलाए छो असांखे मोकिलियईं, त मरूं वञूं, चईंदो। ऐं दुखी परेशान झटि थो थिए, त तव्हां दुखी परेशान थियो ई छो, तव्हां दुख वठो ई खणो ई छो था, वठो ई छो था, के परेशानी पंहिंजे मथां खणो ई छो था, जबकि सभु कुझु भॻवान जो आहे त हुनखे ॾेई छॾो। त बाबा चए तो उमंग उत्साह घटि छो थींदो, जॾहिं असां चवंदा आहियूं हा हीअं थियणो खपे लेकिन थियो न। अगरि असां कुझु सोचंदा आहियूं, सुबुह जो उथियासीं भई अॼु ईअं करिणो, लेकिन हुनमें कोई विघ्न थियो, कोई परेशानी थी, छो छा कीअं, अहिड़ा वेड़ा प्रश्ननि जी ॻाल्हि थी, हिन छो कयईं, हाणे छा थींदो, कहीं त भई असांखे त अॼु ख़ुशी जो ॾींहुं मल्हाइणो, छॾो अॼु हिन ॻाल्हियुनि। रोज़ जेकी ॻाल्हि बीठे जे असां हिते खेल था खेॾूं, तव्हां हुन ॻाल्हि खे ॾाढो समय सोचे करे ईअं था सोचो कि हाणे जीवन ई ख़तम थी। कई कई ॻाल्हियूं अहिड़ी थी वेंदियूं आहिनि त माण्हू चवंदा आहिनि बसि हाणे छा करो, हिन सभु कमु बिगाड़े छॾियो। कोई ॻाल्हि कोन्हे, ॿियो कमु शुरू करो, ॿियो कुझु शुरू करो, ॿियो नई तरीक़े सां कुझु करो। छो छा कीअं हिनजी जॻह सदा वाह वाह कंदा, जेको थियो वाह, जेको थींदो आहे न, वैसे बि हुनमें कोई न कोई भलो ई हूंदो।
कोई न कोई सुठी ॻाल्हि हूंदी आहे, माण्हू चईंदो आहे लेकिन माण्हुनि खे उन ॻाल्हि में हुन समय, छोजो उहो हुन समय ई उन ॻाल्हि खे हुन समय जी रीति ॾिसंदो आहे। कॾहिं ॾिसो कोई अहिड़ी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि जो असांखे पोइ रियलाइज़ थींदो आहे, अनुभव थींदो आहे कि सुठो थियो ईअं थी वियो, न त अॼु ईअं थिए उन समय असांखे लॻे पियो कि ग़लति थियो, लेकिन पोइ असांखे रियलाइज़ थींदो आहे कि ॾाढो जेको थियो ॾाढो ई सुठो थियो। असां रोज जेकी बि ॻाल्हि थिए थी न हुन समय खे ॾिसी करे न सोचो भई असांखे परमात्मा चए थी न हर ॻाल्हि में कल्याण, त हुन समय तव्हांखे उहो ॻाल्हि ग़लति नज़र ईंदी, हुनमें नुक़सान नज़र ईंदो, लेकिन अॻियां हुनमें तव्हांखे फ़ाइदो नज़र अचण वारो, हुन रीति हुन ॻाल्हि खे ॾिसणो खपे। त बाबा चए थो कि हाणे शो छा कीअं हिन शो कई, हाणे छा थींदो, असांखे करणो त हुयो लेकिन हीअं थी वियो, तो जी भाषा जो ॻाल्हाईंदा न भई हिन ईअं कई त मां ईअं कयो, त इहा ॻाल्हि न थी। तो जी शो छा कीअं इहे सभु ॻाल्हियूं छा पार्थ जा वाह जा गीत ॻाए। अॼु त्योहार जो ॾींहुं आहे, अॼु ख़ुशी मनाइण जो ॾींहुं, रोज़ ख़ुशी मनाइण जे लाइ कुझु न कुझु ॻाल्हि सोचो, इहे ॾिसां हिन ॻाल्हि जी ख़ुशी मनाईंदी। ॿारनि खे बि स्कूल वञनि था त उनखे बि ख़ुशी ख़ुशी सां ॿिए सां छा सिखी ईंदासीं स्कूल में, ॿारनि खे बि असांखे स्कूल वञनि था त भई अॼु असां छा सिखी ईंदासीं नई ॻाल्हि, उहो ॻाल्हि हुननि खां घर में अचनि त हुन खां इहे पुछो भई अॼु तव्हां छा नई ॻाल्हि स्कूल मां सिखी आहे। ॿार ॿुधाईंदो मुंहिंजी फ्रेंड ईअं कई, मुंहिंजी टीचर, हुन खां इहे सभु ॻाल्हियूं उहो बि ॿुधाए ठीकु आहे छोकी छा थो थिए पतो लॻे, त हुन खां इहो बि पुछिणो खपे अॼु स्कूल में 8 पीरियड जेका बि हूंदा आहिनि, 6 हूंदा आहिनि, 8 हूंदा आहिनि, जेतिरा बि हुनमें पढ़ाई छा अॼु छा सिखियो। पंहिंजे हर रोज़ जे जीवन में असां रोज़ छा छा था सिखूं, रोज़ कीअं कीअं ख़ुशी मनाए सघंदा आहियूं, ईअं जींदासीं न त असांखे ॾाढो सुठो लॻंदो। त माण्हू नंढी सी ॻाल्हि में परेशान थो थी वञे, ॿार पढ़ाई नथो करे, होमवर्क नथो करे, वेठो आहे ईअं थो करे, अॼु थोरी घटि कमाई थी, अॼु माई ईअं कई, झाड़ू पोछे वारी न आई, सुठो नथी करे, माण्हू जे जीवन में इहे ई कथायूं हली थी, अलाए जीवन अलाए छा था करनि जीवन जी। बाबा चए थो ॾिसो घर घर जी कहानी आहे न, या त कंहिंखां पुछो असांजी माई अहिड़ी, असांजी नुंहुं अहिड़ी, धीअ अहिड़ी, पुटु अहिड़ो, पुत्र दोतरा अहिड़ा, ईअं टीवी में हूंदा आहिनि ईअं कई, अरे तव्हां हिते जीवन जीअण आया आहियो, ख़ुशी सां जीवन जियो न, किनियूं किनियूं ॻाल्हियूं छो था खणो। परमात्मा सची चए थो भई माण्हू जॾहिं कुझु बिंदो आहे, सोईंदो आहे त हुनमां कचिरो कढिजी वेंदो आहे, सुठी सुठी चीज़ें रखंदो न, ये सॼे ॾींहं में कुझु दुख जी परेशानी जी ॻाल्हियूं हूंदियूं, कुझु अहिड़ी ॻाल्हियूं ईंदियूं बि जो असांजी न पसंदि हुजनि, लेकिन असां अगरि सुठी सुठी ॻाल्हियुनि खे ॾिसंदासीं, असां अगरि सुठी सुठी ॻाल्हियुनि खे ॾिसंदासीं, ॿुधंदासीं, कंदासीं त असांजे जीवन में सुख शांती ख़ुशी अची वेंदी न, असां जीवन में हलचल में न ईंदासीं। ॿियो बाबा चए थो हमेशा हाणे आदत विझो कि कोई बि मन में अहिड़ा वेड़ा वीचार अचनि था त असांखे हुनखे सुठे वीचारनि में परिवर्तन करणु। भई ॾिसो अॼुकल्ह माण्हू कचिरे सां बि केॾी सुठी सुठी चीजूं ठाहे था सघनि, ठाहींदा आहिनि। अॼुकल्ह ॾिसो जेका जाते था कचिरो फिटी कंदा आहिनि, हर कॉलोनी में कचिरे फिटी करण जी हिकु वॾी जॻह हूंदी आहे, हिते माण्हू वेंदा आहिनि, हुननि जी दृष्टि ॾिसो, वो कचिरे जी जॻह ते वञनि था, लेकिन कहिड़ी सोच खणी वेंदा आहिनि कि हिन कचिरे में अहिड़ी चीजूं आहिनि जो
जेके असां यूज़ करे सुठी चीज ठाहे सघंदा आहियूं। असांजे लाइ कचिरो आहे, लेकिन उहो माण्हुनि जी त उन्हनि खां बि केॾो कुझु सिखणो खपे असांखे। कि ॾिसो हुननि जी बुद्धि में आहे, उहे हिन वीचार सां था वञनि कि भई हिन कचरे जी जगह ते मां वञी करे ॾाढो सामान इकठो करे सघां, हुनखे विकिणी करे या हुन सां कुझु सुठी चीज ठाहे करे मां ॾाढो कमाए सघां। अॼु माण्हू कचरे जी चीजनि खे वापसि सुठी रीति करे करे ॾाढो कमाइनि था घर वेठे, जेके असां फिटी था करूं। त ॾिसो असांजी सम्झ ऐं हुनजी सम्झ, हूअं ई तव्हां वटि जहिड़ा बि ॿार आहिनि, जहिड़ो बि पति आहे, जहिड़ी बि पत्नी आहे, जहिड़ा बि घर आहिनि, जहिड़ी बि नुंहरियूं धीअरियूं, जो बि तव्हां वटि आहे घर में, कंहिंखे बि ईअं न चओ ये किन्नी आहे, ये ख़राब आहे, ये अहिड़ो आहे वेड़ो आहे। त माण्हू कचरे जी जगह ते वञी करे सुठी चीज़ूं थो खणे। त तव्हांजे घर में जो माण्हू आहिनि, जो संबंधी आहिनि, जो चीजूं आहिनि, हुननि खे तव्हां सुठी दृष्टि सां न ॾिसी सघंदा। हुननि में छा खूबी आहे इहे न ॾिसी सघंदा। मतिलबु असां में एतिरो बि अकुल न आहे जो हुन कचरे जी जगह ते वञण वारे खे एतिरो अकुल आहे कि वो पुरानी ख़राब चीजुनि हिन जगह ते वञी करे बि सुठी चीजूं ढूंढे थो अचे, हुनखे कम थो लाए। ऐं असां घर में हिक ॿिए सां संबंधी आहिनि, ॿार आहिनि, पुत्र दोत्र आहिनि, नुंहरियूं आहिनि, असां हुननि जी सुठी ॻाल्हि ॾिसी करे हुननि सां सुठो व्यवहार नथा करे सघूं, मिली जुली करे नथा हली सघूं। हिननि खां त उहो सुठा न भई माण्हू न, जेका पंहिंजे जीवन में जो बि आहे जीअं बि आहे हुनखे ख़राब खे बि सुठी रीति यूज़ करे हाल फिलहाल मिली जुली करे त रहनि था, ख़ुशि त रहनि था, घर में सुख शांति त आहे। ऐं असां वटि सभु कुझु हूंदे हुए बि असां ख़राब चीजनि खे ॾिसी करे घर घर में लड़ाई झगड़ा, घर घर खे माण्हू तोड़नि था संबंधनि खे। छो? कमी छा आहे असां में ई कमी। जेकर तव्हांजे घर में लड़ाई झगड़ा थींदा था, अगरि असांजे घर में रोज कंहिं न कंहिं ॻाल्हि ते किटकिट थींदी आहे त असां में ई कमी आहे कि असां रोज ख़राब ॻाल्हि खे ॾिसूं था, हुनजे कारण रोज घर में अशांति, हिक ॿिए सां उल्टो सुठो ॻाल्हाइण, लड़ाई झगड़ा करण, इहे सभु करूं था। त इहा असांजी कमी कीअं ख़तम थींदी असांजी? उन्हनि खां सिखो, उन्हनि खां असांखे सिखणो खपे कि जीअं माण्हू किन्नी जगह ते वञी करे बि सुठी चीजूं खणी थो अचे, हुनमें सुठी सुठी चीजूं ठाहे थो। उहे तव्हांजी नुंहुं जहिड़ी बि आहे, ॾाढी ख़राब स्वभाव वारी आहे, ॾाढी बीमार रहंदी आहे, ॾाढो बुरी तरीक़े सां ॻाल्हाईंदी आहे, कोई अकुल कोन अथसि, लेकिन अची त वई तव्हांजे घर में, लेकिन जो बि हुनजो हिसाब किताब आहे तव्हां हाणे ख़ुशी ख़ुशी हुन सां निभायो या रोज लड़ाई झगड़ा करे निभायो। तव्हांजो पुटु धीअ जहिड़ो बि आहे, पंहिंजा पुत्र दोत्र जहिड़ा बि आहिनि, पति जहिड़ो बि आहे, पत्नी जहिड़ी बि आहे, हाणे शादी त थी वई, ॿार बि पैदा थी विया, हाणे असां वटि जो कुझु बि आहे मूंखे हिनखे सुठी रीति सां निभाइणो। जहिड़ा बि ॿार आहिनि, जहिड़ो बि घर आहे, जहिड़ी बि पति आहे, जहिड़ा बि नुंहं आहिनि, मूंखे अॼु खां हिननि सां सुठी रीति निभाइणो। जीवन में असांखे सभिनि सां सुठो व्यवहार करे, सभिनि जी विशेषतायूं ॾिसी, सभिनि जी बुरी ॻाल्हियूं ॾिसंदे ॿुधंदे हुए बि हुननि खे सुठे में परिवर्तन करे, उहो न ॾिसंदे हुए हुननि जी सुठी ॻाल्हियूं ॾिसंदे हुए हुननि सां सुख शांति सां रहणो। ॿियो इहे कम कॾहिं करे सघंदा आहिनि जॾहिं असां मन में चित ते हुननि जी बुराई न रखूं। भई हिकु बार के क्रोध कयो त हाणे असांखे ईअं न चइणो आहे, कॾहिं बि न सोचजो, न चइजो कि वरी क्रोध न करे। हिकु बार के कई
असांखे छा सोचणो न वो शांत आत्मा है, वो सुठी आत्मा है, वो सुठो अलॻि क्रोध न कंदी, क्रोध न कंदी, असां चऊं न कंदी भले करे, लेकिन असां चऊं न न हाणे न कंदी। केर भी हुजे, घर में ॿार हुजनि या जो कोई भी हुजे, वॾो नंढो, ठीक है, अगर असांजी हिकु बार उन्हनि जे प्रति नेगेटिव भावना वेही रही है न, असांजी उन्हनि जे लाइ नेगेटिव सोच रही है न कि न वो तो आहे अहिड़ी, वरी चिल्लाईंदी, वरी लड़दी, सुठी आहे ॾाढी, चईंदा आहिनि न न न हुनजो व्यवहार, हुनजो स्वभाव ॾाढो ख़राब आहे, भले वो करे लेकिन असां न सोचूं न मुख सां चऊं। इन सां ई असां भई ॾिसो कचिरे वारी जॻह ते माण्हू वेंदो, ये थोड़ी चईंदो न न न उते त ॾाढी बदबू आहे, ॾाढो ई ख़राब कचिरो, ॾाढी बदबू ईंदी आहे, न वो चईंदो न भले कुझु बि हुजे, मूंखे त वञणो आहे, मूंखे त सुठी चीज़ूं हुते जेकी बि आहिनि वो ढूंढे करे जीअं बि वेंदो, कपिड़ो पाए वेंदो मथां ते, या कीअं बि करे वञे सेफ्टी जो साधन, लेकिन वेंदो त सही। त हूअं ई कहिड़ो बि माण्हू आहे, कहिड़ी बि आत्मा आहे, असांखे निभाइणो त आहे, भगवान खे यादि करे हुन सां ॻाल्हायो, हुनजे लाइ सुठे सोचे करे रोज़ हुनजे लाइ प्रार्थना करे, अरदासी करे, हुनखे सुठो सुठो सोचे करे मन सां सुख शांति सां रहणो त आहे ई। ईअं असां जॾहिं सभिनि जे लाइ शुभभावना शुभकामना रखंदासीं, सभिनि जे क्या पता उन्हनि सां परे थी वञूं, लेकिन घर में हिक ॿिए जे लाइ असांखे नेगेटिव भावना न रखणी, कंहिंजे लाइ बि घर में या ॿाहिरि माण्हुनि जे लाइ, हिन सां असांखे बि नुक़सान आहे ऐं ॿियनि खे बि। अगरि तव्हांखे सहन थिए थो, अगरि तव्हां सुठो सोचे था सघो त तव्हां हलो, त हुननि खां न किनारो करे छॾियो। माण्हू अलॻि अलॻि रहंदा ॾाढो ई सुठो आहे, छो जे अगरि माण्हू जबरदस्ती साथ रहनि था न त खुद भी नथा जी पाइनि, ॿियनि खे बि नथा जीअनि, छोकी आत्मा में सहन शक्ति न आहे न। हिन समय माण्हू अगरि जो बि जबरदस्ती, सभु माण्हू सोचनि था असां पहिरियों गॾु रहंदासीं, हाणे बि रहूं था, हा ॿाहिरां खां असां दिखावो करूं था, ॾिसो सभु मिली जुली करे हिकु साथ रहूं था, लेकिन अंदर ई अंदर जीवन हिकदमि ख़राब आहे सभिनि जो। ये लोक लाज कुल जी मर्यादा खे छॾे करे कम से कम अलॻि अलॻि रहंदा त शांति त असां था रहूं। अगरि तव्हां में सहन शक्ति आहे, तव्हांखे सुठो सोचण जी शक्ति आहे, तव्हां हुन जॻह ते रही करे बि मन खां शांत हुननि जे लाइ सुठो सोचे ख़ुशी सां रही सघंदा आहियो, हुननि जी कमी कमज़ोरियुनि खे ॾिसंदे हुए बि था रहो। भॻवान बाबा असांखे ईअं ई चईंदा भई जे कम में रोज 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 किटपिट लड़ाई से कुछ कम न करो तो सुठो। जे कम में रोज रोज कोई ना कोई लड़ाई झगड़ो थिए तो, लेकिन तव्हां चओ था न असांजो त मेन ठहियल आहे, असांखे त करिणो ई आहे, त बाबा चए थो उहो कम न करो। जेको कम तव्हां ख़ुशी ख़ुशी सां करे सघंदा आहियो, जंहिंसां तव्हांखे बि ख़ुशी मिले, ॿियनि खे बि ख़ुशी मिले। कई कम अहिड़ा हूंदा आहिनि जो सुठा हूंदा आहिनि, लेकिन ॿियनि खे सुठो न लॻंदो, लेकिन असां त सुठी भावना सां कंदा हलूं। इन करे बाबा चवनि था कि असांजो जीवन असांखे मिलियो आहे त असांखे सदा मौज में रहणो, मन सां मौज, तन सां मौज, संबंध संपर्क में बि मौज। यानी कि असां अकेला त सुठा आहियूं, लेकिन जॾहिं मिलंदा आहियूं, गॾु रहंदा आहियूं त असांखे सुठो न लॻंदो। अगर हीअं आहे त कोई ॻाल्हि कोन्हे, लेकिन कोशिश करो पाण खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि करे कोशिश करो कि असां सभिनि सां मिली जुली करे हलूं, ख़ुशी ख़ुशी सां हलूं। अच्छा चलो ठीकु आहे, अगरि तव्हां अकेला किथे अलॻि रहो बि था त बि भले रहो अकेला, लेकिन जॾहिं बि संबंध संपर्क में ईंदा आहियो, अॼु माण्हू ॾिसो लड़ाई झगड़ो करे अलॻि तो थी वञे, लड़ाई झगड़ो करे अलॻि थी वेंदो, त मिलंदो हिक ॿिए जो मुंहुं ॾिसंदा, त समझदारी कीअं में
पहिरों खां ई अलॻि थी वञो, बिना लड़ाई झगड़े के अलॻि थी वञो, कम से कम हिक ॿिए सां मिलंदव त हिक ॿिए जो मुंहुं ॾिसी करे ख़ुशि त रहंदा। हिकु बार ख़ुशी ख़ुशी सां त मिलंदासीं न, त लड़ाई झगड़ो करे अलॻि छो? जी अगर रहणो अथव साथ में त परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदर सहन शक्ति धारण करो, समाइण जी शक्ति धारण करो, शुभ भावना शुभकामना रखो। न त लड़ाई थी वञे हुन खां पोइ अलॻि न थियो, पहिरों खां ई थी वञो, कम से कम संबंधन में कड़वाहट न थी। तव्हां जेतिरो पुॼे न ओतिरो ई संबंध निभाए, चाहे तव्हांजो पुटु आहे, तव्हांजी नुंहुं आहे, तव्हांजा पोतरा दोतिरियूं आहिनि। अॼु माण्हू नुंहुं बि ईंदी घर में, हाणे उहो पंहिंजो छॾे आई त तव्हांजे पुट खे बि हुन हिसाब सां हलणो पवंदो न। तव्हां चयो न ईअं करे, असांखे कोई बि अहिड़ो कमु न करणो आहे जंहिंसां असांजो संबंधन लड़ाई झगड़ो करे टुटिजी पए। तव्हां नथो थिए त किनारो करे छॾियो, कम से कम संबंध त रहंदो। अच्छा, मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान संपूर्ण द्वारा संपन्नता जी प्रारब्ध जो अनुभव करण वारा सर्व जमेलन सां मुक्त थो। बाबा चवनि था संगम युग ते सागर, ये संगम युग आहे न, कलयुग सत्यवादी जो संगम युग आहे। हिनमें वो ज्ञान सागर परमात्मा सां आत्मायूं नदियुनि सां मिलण ईंदा आहिनि। ज्ञान सागर परमात्मा आहे सागर, ज्ञान जी सागर, असां आहियूं ज्ञान जी नदियूं। हाणे असां नदियूं सुकी वयूं आहिनि, असां आत्माउनि में हाणे ज्ञान आहे, हाणे वठूं था। त हिन समय में असां स्वयं खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे जॾहिं हुनजो ज्ञान ॿुधंदा आहियूं, हुनखे यादि कंदा आहियूं त असां आत्माउनि नदियुनि में वरी खां ज्ञान जो पाणी, गुणनि जो पाणी, शक्तियुनि जो पाणी भरिजी वेंदो आहे। त असां नदियूं वरी खां जल मतिलब सुठी भरपूर थी वेंदा आहिनि। स्लोगन आहे सदा हिकु बाप जे श्रेष्ठ संग में रहो त होलीएस्ट ऐं हाईएस्ट थी वेंदो। अगर असां हिकु बाप जे संग में रहंदासीं न त असां आत्मायूं पवित्र थी वेंदासीं। और पवित्रता जो ई त मान आहे न। अॼु माण्हू साधु संत सन्यासियुनि जे अॻियां मथो छो थो टेके, जो वो पवित्रता रहनि। त कन्या शादी करण खां पहिरियों सभु हुनजे अॻियां सिर झुकाईंदा आहिनि। शादी कई हुन ॾींहं खां हुन सभिनि जे अॻियां सिर थी झुकाए। छो जो शादी करण खां पोइ पत थींदी, भिकारी थींदी। त पवित्रता जो केॾो मान आहे। त असांखे बि अगरि असां हिकु बाप परमात्मा जे संग में रहंदासीं त असां जीवन में सदा पवित्र रहंदासीं। पवित्रता ही सुख शांति जो जननी है। अॼु तव्हांजे घर में, तव्हांजे जीवन में दुख शांति आहे, उहो छो आहे? छो जे हिन विकारनि जे कारण, बुरी सोच बोल कर्मनि जे कारण ई असांजे जीवन में दुख शांति आहे। अगर तव्हांखे पंहिंजे जीवन में सुख शांति खपे त अॼु खां न काम, न क्रोध, न लोभ, न मोह, न अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफरत, घृणा, रोइण, चिल्लाइण, उल्टो सुल्टो सोचण, फालतू सोचण, ॻाल्हाइण करण, इन्हनि सभिनि खे छॾे छॾंदव न, तव्हांजे जीवन में सुख शांति अची वेंदी। ओम शांति। बाबा खे यादि करो।